रेस बहादुर खान जेको न माण्हुनि ते ज़ुल्म करे थो इहो यार असां खां बर्दाश्त कोन थी भी छाता कयो पर बर्दाश्त न हथ में हथ मिलायो त वॾेरे सां मुंहुं साम्हूं ॻाल्हाइण जी ताक़त रखूं। असां तोसां गॾु आहियूं थोरो ॻोठाणनि खे होशियारु करणो पवंदो। हाणे वॾेरे जे ख़िलाफ़ मूंखे ई आवाज़ उथारणो पवंदो। हल त ॻोठाणनि सां मिलूं। इन कम में देर छा जी हलिया। खुर्शीद वॾेरे जे ख़िलाफ़ माण्हुनि खे भड़काईंदो थो वते तोखे लॻे थो त टांडा ॾियाराइण पवंदा। नालो मुंहिंजो मुंशी मोतबर न आहे तोखे टांडा ॾियाराइण न मुंहिंजो नालो बि मुंशी मोतबर न आहे। जी बादशाह जो सलाम। कमदार सब खैर खैर दे हाल वाल बाहर वियो हे चक्कर ते कोठे दे हाल वाल छा चक्कर आ मोतर माण्हू तव्हांजे आवाज़ खिलाफ़ ज़्यादा उठाइनि। माण्हू मुंहिंजे खिलाफ़ आवाज़ था उठाइनि। हाँ मोतर ये कहिड़ा माण्हू आहिनि जेके मुंहिंजे खिलाफ़ आवाज़ था उठाइनि। मोतर ये खुर्शीद रहा। अरे खुर्शीद है हाँ जो पंहिंजो हारिया माण्हुनि खे मुंहिंजे खिलाफ़ खुर्शीद भरींदो थो हुते। हाँ साहब शायद इनखे ख़बर न हूंदी त रहे सताबो खान जेसिताईं सत न मारे तेसिताईं सुम्हे ई न सखर में लॻे थो इनखे पाण छा ॾियूंसो सूबेदार खे फोन करे मां हिनखे ॼाणायांसि थो। हेलो वालेकुम सलाम। हाँ सूबेदार काथे थाने ते छा पियो थो करे यार थाने ते तोखे फंड ॾेई ॾेई ख़ुदा जो कसम असां सुञा थी ईंदासीं। माण्हू मुंहिंजे खिलाफ़ पिया था आवाज़ उठाइनि तूं रुगो थाने में निंड पियो हुई। बाबा हे न आहे खुर्शीद पाण वारो हारी हूंदो पहिरियां हे हाणे वरी टुकड़ो ज़मीन जो पंहिंजो थियो अथसि त मुंहिंजे खिलाफ़ वधे थो आवाज़ उठाईंदो। गेले हणीसि वञी थाने में। अरे बाबा माल तो वटि हिन महिल ई पहुचाए थो तूं घबरा न मानी तुंहिंजी हास असां वटां। ठीकु आहे मां कमदार खे मोकिलियां थो हा तो वटि खणी थो अचे बाक़ी हिन महिल जो हिन महिल हा इहो इहो हा 5 मिंटनि में ठीकु आहे चलो सही कमदार ये पाण वारो सूबेदार थो चए त सही आहे माल कमरे में खणी अचेसि वञी 5 मिंट। सूबेदार खे ख़बर न आहे त रहे सताबो खान जेसिताईं सत नथो मारे तेसिताईं सुम्हे नथो सखर में। खुर्शीद खे ख़बर पवंदी त सताबे खान खे कीअं सताइबो आहे। हा खुर्शीद तूं आहे। हाँ साहब खुर्शीद मुंहिंजो नालो आहे। हल थाने जी हवाली खा साहब कहिड़े ॾोह में तूं पाण सॼो जुर्म लॻो पिया आहीं। हा पोइ बि जुर्म जो नालो त हूंदो वो थाने ते हली हल त ॿुधायूं था न। अरे वठी हलोसि। उतार जी बादशाही जो सलाम। बाबल खैर खैर सब खैर दे हाल वाल एजाज खान कीअं अचण थियो बाबा। बाबल ॿियो ख़ैर मुंहिंजे पुट खे पुलिस ॿधे वई आहे अलाए कहिड़े जुर्म में। अच्छा इन करे तव्हां आया आहियो। हा साईं। तव्हांजे छोकिरे खे त मां ॿधायो आहे। कहिड़े जुर्म में साईं। बाबा हे मुंहिंजे खिलाफ़ माण्हुनि खे वधे थो भड़काईंदो हिनखे इहा सम्झ कान थी अचे त ग़रीब जो ॿार आहे वधे थो मुंहिंजे खिलाफ़ ॻाल्हाईंदो। छॾाए ॾियो ॿिए वारे तव्हांजो आवाज़ न उठाईंदो मां रोकींदोमांसि। बाबा एजाज तव्हांजे ज़िमो खणो था तव्हांजो छोकिरो मुंहिंजे खिलाफ़ न ॻाल्हाईंदो मां तव्हांजे करे तव्हांजी इज़त जे करे ऐं तव्हां मुंहिंजी इज़त कयो था त मां हे वारो तव्हांखे छॾाए ॾियां थो। हा मुतार छॾाए ॾियो। बाक़ी ॿिए वारे मुंहिंजे खिलाफ़ जेकॾहिं इहो माण्हुनि खे थोरी बि ॻाल्हि कई या बरगलाई न पोइ मां तव्हांजे पुट सां गॾु तव्हांजी बि इज़त न कंदुसि। न पोतार सम्झो था। न ॻाल्हाईंदो ॿीहर लफ़्ज़ बि पुछे त मां वेठो आहियां पोतार। तव्हां वञो बाक़ी तव्हांजो छोकिरो मां सूबेदार खे फ़ोन करे बसि महिरबानी करे पोतार छॾाए ॾियो असांखे। बसि हिन महिल ई छॾाए थो ॾियां। सही आहे बाबा तव्हां वञो वञो बेफ़िक्र थी वञो। ठीकु आहे वञो वञो कमदार जी बता ये सूबेदार खे फ़ोन कयां। जी बता यार आयो आहे वीचारो भला छॾाए ॾियूंसि हे वारो
ॿीहर जे चुर्च करे मुंहिंजे खिलाफ़ हिनखे पुलिस कोन पंहिंजे बाडीगार्डनि खे वठी खलूं लड़ाए छॾे सुबुहनि जूं ख़बर पएसि त रईस सताबे खान खे कीअं सताइबो आहे। हिनखे ख़बर ई न आहे त रईस सताबो खान जेसि ताईं सत न मारे तेसि ताईं सुम्हंदो ई न आहे सखर में। कंदर मां वञा थो बंगले ते तव्हां हुतां खे संभाले रखिजो, महिमान वेमान अचे न तो घुरायो। मुख्य थो मारे न बकरियुनि खे थो मारे। सुबुह सां उथ चांहि न पाणी वरी वञ गाह करे वरी शाम जो अच त वरी टारी। मां त पिटे पिटे नाच कढी छॾियो। न बकरियूं थियूं मरनि न मां थो मरां। ज़िंदगी तूं हिते लाया तारी मना गांधी अची गाल कीअं तो करे वठे वण समझ में गांधी अची गाल अरे वञा असल ई मूंखे लॻे थो जट्टा ख़बर ई कान थी पवे गायो कम कीअं थो करे कोन समझ में अचे छा। अरे मां रोज़ वढण वारो तूं वरी अॼु सम्झाइण आयो मूंखे। अरे जट तुंहिंजी मर्ज़ी जीअं वणे तीअं वञी वढ। हल हल हाणे तो तड़ ॾिसां हिकु बकरियुनि तंग आयो वरी तूं आया मथो हणण मूंसां वञी धूड़ पा वांदा वांदा हले काॾो था अचनि। असां रोज़ वढण वारा वरी अॼु सम्झाइण आयो आहे। हिकु कया बकरियुनि त असां छा न त हणा असां पहाड़ी। हाँ हे फ़क़ीर न हुयो जेको चई उहो ई थी वियो। मुला मां त चवां सॼी ज़िंदगी मराई न पियो। हे चवे त अलाए छा मरी वञा हा मां। अॼु मां हिनखे ॾिसंदुमि कहिड़े साइड ते वेझी हिनखे तरीक़े जी सॼी ख़बर आहे। ख़बर न आहे जो ॿियो हले कहिड़े पासे सॼी ख़बर ई न हूंदी त हले करे मरंदुसि। मुझे गिची में लगवा खबर ही कान थी पवे। अरे जेको तू चई वे उहो ई छो छो अरे बीठो अहिड़ी साइड ईअं न थियो ॿियो थींदो छा। अरे जेको तू चए थो उहो थी थो वञे। तू को अलाह जे पुट आहियां। अरे अलाह जी पुट जी कहिड़ी आहे जेको चए बीठो ईअं हंड भागो। अरे तू मूंखे ॿियनि ॻाल्हियुनि खे छॾ तू इहो मूंखे ॿुधाए त मां मरंदुसि करे। मूंखे कहिड़ी ख़बर पई तू कॾहिं मरंदे। मूंखे सॼी ख़बर पई थी तोखे सॼी ख़बर आहे। अरे तूं कॾहिं बि न किरंदुमि जॾहिं तो चयो त मां किरी पियुसि वणंदो छोकिरी पियुसि। बीठो अहिड़ी जॻह ते न मूंखे कहिड़ी ख़बर न जेको तो चयो तूं थियो। जट खे जट करणो पवंदो बाक़ी मसलो हल ईअं त कोन थींदो। ॿी तलाह 1 मिंट कॉल करणा पुछांदो पक तो आचार्य जरी मरा जुमान आचार्य जरी मरंदे। अरे पक पक सां तो या तुंहिंजी मिठाई ठही। अरे भाउ खाराए जा मिठाई आचार्य मत हाणे तूं वञ आचार्य मां मरंदुमि सूमर ते तोखे जी मिठाई हे मरंदो आचार्य मिठाई सूमर जटनि खे जट करण ईअं ई कमु असांजो। पक हाणे आचार्य मरंदुसि अलाह जे पुट चई हाणे सूमर ते हिनजी मिठाई ठही त छा हाणे बकरियुनि में बि जान छुटी पई। मोहतार बादशाह जो सलाम। बाबा वालेकुम खान जो वालिद साहब। अच्छा एजाज साहब। जी साईं एजाज साहब। बाबा एजाज हाज़िर कयो। असां तव्हांखे न तकलीफ़ ॾिनी आहे न कुझु असां तव्हांखे घुरायो आहे लेकिन हितां जे छोकिरे खे सुधरण जो को नालो निशान ई कोन्हे को। छा था सम्झो त नई सही थाणे में टंगरायांसि या मां पंहिंजे माण्हुनि खां मोचड़ा हणायांसि ॿियो वरी छा कयांसि। तार मुंहिंजो चवणु सफ़ा नथो वठे। मां सम्झाए थकिजी पियो आहियां वधीक तव्हांजो चवणु जेको तव्हां हुकुम कयो। मां मजबूर आहियां मां तव्हांजी इज़त कयां थो लेकिन तव्हांजो छोकिरो मुंहिंजी इज़त कोन थो करे। हाणे इन जे लाइ मां पाण बंदोबस्तु करे छॾियो आहे छो जो हर हिकु ॻोठ जे माण्हू खे मुंहिंजे ख़िलाफ़ करे छॾियो अथसि। जेकॾहिं हीअ हारी जेके आहिनि मुंहिंजा जेके मुंहिंजे ॻोठ वारा आहिनि हुननि खे जे मुंहिंजे ख़िलाफ़ कंदो
तो हू सुभाणे मुंहिंजो ॻोठ में रही न सघंदा। मां हिक खे जेकॾहिं ॿधाईंदो वञा हिन जे करे उहो सही आहे। सॼो ॻोठ मुंहिंजे ख़िलाफ़ थी सुभाणे इलेक्शन ईंदी कोई मूंखे वोट न ॾींदो। हाणे मां फ़ैसिलो करे छॾियो आहे। तव्हांजे छोकिरे खे मां पाण सज़ा ॾींदुसि ऐं तव्हांखे बर्दाश्त करणी पवंदी। सही आहे बोतार। बाबा गमदार जी बोतारा असांजी एजाज साहब अॼु बि इज़त करे पियो। एजाज खे सही आहे बोतारा मां सलामत पंहिंजो गेट न पाइसि। जीअं वठी आया हो ईअं ई छॾे अचो। खुर्शेद हिनखे शायदि ख़बर ई न आहे रैस सताबो खान जेसिताईं सत न मारे तेसिताईं नसु में सखर में बाबा साईं ख़ैर त आहे मूंखे मां था ॾिसो तो जहिड़ो जो पुट हूंदो त पोइ पुट ख़ैर हूंदो। बाबा साईं मूं कहिड़ो वॾो अहिड़ो गुनाह कयो जो तव्हां एतिरो मूं ते गरम आहियो। तुंहिंजे करे मूंखे वॾेरे उतां अॻिते घुरायो। पंहिंजी इज़त त कोन थो कराए पर मुंहिंजा बि पटका रोलाईंदो थो अथई। बाबा वॾेरे जूं ॻाल्हियूं मूंखे न कयो। वॾेरो ग़रीबनि ते ज़ुल्म करे ऐं इहा ॻाल्हि मूंखे वॾेरे जी बर्दाश्त नथी थिए। तव्हां छा था चओ त मां वॾेरे जी ग़ुलामी कयां? इहो हरगिज़ न थींदो। छोरो मूं वारो सफ़ा सुधरण जो ई न आहे। अलाह को सम्झाएसि बाक़ी साईं मूंखां चढ़ियल आहे छोरो। अरे रे खुर्शेद छोरा तूं सलाम ई नथो करे असांखे। अरे मां पंहिंजी ज़मीन में वेठो आहियां। हेॾे लॻे थो तोखे तुंहिंजी ॾेखारणी। कंदार भली दिने खे ख़बर पए रैस सताबे खान खे कीअं सताइबो आहे। वॾेरो सताबो खान जेसिताईं सत न मारे तेसिताईं नस में सखर में। अचो हाणे वॾेरे खां ईअं ई परांद वठिणो पवंदो। तारजी बादशाह जो सलाम। वालेकुम सलाम कमदार बे हाल हाल छा चक्कर आहे? खुर्शेद जो पी एजाज साहब खान ॿाहिरि घुमंदो थो हुते पंहिंजी ज़मीन ते। हलो त टांडा ॾियूं सली। ओ इहे इन्हनि ॾींहंनि जी त मूंखे ज़रूरत आहे। हिनखे ख़बर ई न आहे वॾेरो सताबो खान जेसिताईं सत न मारे तेसिताईं सुम्हे ई न सखर में। हली अचो। बोतार ब्रेक छा थियो कमदार? मोतबर ओए साहब घुमंदो थो हुते। इहो सामूस मोतबर ॾिस ज़मीन कीअं घुमंदो थो हुते। हेॾे असांजा क़तल करे हिन पुट ऐं हे वरी मोतबर हुते तूं घुमंदो। अरे हिनखे सॾु करीसि। ओ एजाज खणो। अरे बाबा हेॾे आ। ज़मीन घुमंदो थो हुते तुंहिंजो पुट असांजा क़तल करे वियो। तोखे इहा सम्झी नथी अचे। बाबा तुंहिंजो पुट असां ते रहम न करे असां तो ते कीअं रहम करे था सघूं? बोतार हणे गोली न छॾ जास।
हाणे ख़बर पवंदी खुर्शीद खे त रे सताबो खान जेस ताईं सत न मारे तेस ताईं न सुम्हे सखर में न सुम्हे। खुर्शीद खे जीअं ख़बर पए त वॾेरो सताबो खान जेस ताईं सत न मारे तेस ताईं न सुम्हे सगिन में। वठ कमदार हली अचो। अरे खुर्शीद तू हिते वेठो आहीं, तुंहिंजे पीउ खे वॾेरे गोलियूं हणे मारे छॾियो अथई। छा चई? तुंहिंजे पीउ खे वॾेरे गोलियूं हणे मारे छॾियो अथई। वॾेरा हाणे तुंहिंजे ज़ुल्म जा ॾींहं ख़तम थी विया। अदा हिन बार मूंखां कुझु न पुछ। वॾेरे सताबे खान मुंहिंजे पीउ खे मारियो आहे। मूंखे जल्दी हथ में हथियार ॾे त मां हुन सां मुक़ाबिलो कंदुमि। अहिड़ी ॻाल्हि ई न आहे, असां तोसां गॾु आहियूं। तूं ही वठ हथियार, असां गॾु आहियूं, तो अच। हीरा वॾेरा अचे थी। कमदार है छा थियो? फायरिंग वेरी अरे हथियार दे। अच्छे धीरे गई वॾेरा तुंहिंजो ज़ुल्म ख़तम थी वियो।